नासिर रतेदेरे वेझो डेरन मुबैना तौर नौजवान भाॼाई खे क़तल करे छॾियो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ टेलीफोन लाइन ते आहे यूनिस सुम्रो। जी यूनिस, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, रतोदरो भरसा लाशाई थाने जी हद वारे ॻोठ गौस बख्श उमरानी में डेरन पंहिंजे 20 वरनि जी भॼाई इमाम ज़ादी ज़ाल सदाम उमरानी के क़तल करे छॾियो आहे। लाशाई थाने जी पुलिस नारी जो लाश रतोदरो तालका अस्पताल खणाए आई, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। मक़बूला जी अमर ज़ोहरा खातून ॿुधायो त मुंहिंजी न्याणीअ खे बेगुनाह उनजे डेरन गुलबहार ऐं अता मोहम्मद उमरानी लठियूं हणी सख़्त ज़ख़्मी कयो ऐं बाद में खेसि रसे सां फाहो ॾेई क़तल करे छॾियो आहे। हिन चयो त मामूली ॻाल्हि तां मुंहिंजी न्याणीअ ते अॻु बि संदसि जा ॾेर तशदुद कंदा हुआ ऐं अॼु हुननि मुंहिंजे न्याणीअ खे क़तल करे असां सां ज़ुल्म कयो आहे। राब्तो करण ते लाशाई थाणे जी पुलिस ॿुधायो त असांखे इतलाह मिलियो त नारीअ खे पंहिंजे ॾेरनि क़तल कयो आहे। असां वाक़े वारे हंधि पहुची संदसि जो मड़ पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल रतोदरो खणाए आयासीं। वाक़े में मुलविस जवाबदार पंहिंजा घर खाली करे भॼी विया आहिनि। असां जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ वधीक कार्रवाई करे रहिया आहियूं। जी यूनिस, अवां जी महिरबानी।